डिफरेंस जेको आहे न, डिफरेंस जे करे ई शयूं मूव कंदियूं आहिनि। पहिरियां पाण खे सादे नमूने एक्सप्लेन कयूं था। मिसाल, पाणी छो मूव कंदो आहे? ड्यू टू डिफरेंस इन लेवल। अहिड़े तरीक़े सां टेम्परेचर या हीट छो मूव कंदी आहे? ड्यू टू डिफरेंस इन टेम्परेचर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी। हवा छो मूव कंदी आहे? ड्यू टू डिफरेंस इन प्रेशर फ्रॉम हाई प्रेशर टू लो प्रेशर हवा लॻंदी आहे। उनमें वाचड़ो बची वियो या लो प्रेशर जेको ठहंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो न त माना सिंध में नॉर्मली ॾखण जी तेज़ हवा लॻंदी आहे। उनजो सबबु छा आहे? त जेका मॉनसून एक्टिविटी हूंदी आहे उहा नॉर्थ में वधीक हूंदी आहे, त उते मतिलबु लो प्रेशर हूंदो आहे। इहो मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे त जॾहिं जॾहिं पंजाब में तेज़ मींहुं पवंदो आहे त सिंध में तेज़ हवा लॻंदी आहे। ऐं तव्हां ॾिठो जॾहिं गुजरात में मींहुं पवंदो आहे त वरी सिंध जी हवा बीहजी वेंदी आहे, छो डायरेक्शन हवा जी वरी उहो ॾखण थी वेंदी आहे, गुजरात वारे पासे। बहरहाल इहो डिफरेंस थी वियो। उन डिफरेंस खे इवन वोल्टेज खे तव्हां ॾिसो, करंट छो फ्लो थींदो आहे? ड्यू टू डिफरेंस इन वोल्टेज। पोइ इन इहा थी वई मोशन, बेसिकली हर शइ जी मोशन, जेके न्यूटोनियन लॉस जेके लॉस ऑफ मोशन बहितरीन नमूने एक्सप्लेन कनि था। मोशन छो थींदी आहे ऐं कीअं थींदी आहे। ऐं वरी पाण जेका पर्टिकुलरली सिंपल मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट खे वठूं, ठीकु आहे। इहे थी विया ॿिया फिनोमिना, नेचर जा फिनोमिना, बाल आहे या पत्थर आहे या वाट एवर ट्रेन आहे। इवन उहा मोशन हिकु फोर्स अप्लाई थींदी आहे उन ते, ड्राइविंग फोर्स हूंदी आहे, उहा खोड़ क़िस्म जी थी सघे थी। हाणे उनखां पोइ वरी जेके टे टर्म यूज़ थींदा आहिनि, स्पीड छा आहे, वेलोसिटी छा आहे, एक्सलरेशन छा आहे। उनखां पहिरियां पाण बल्कि डिस्टेंस खे जॾहिं सम्झूं, डिस्टेंस मतिलबु डिफरेंस ऑफ मतिलबु कंहिं बि मैप ते ॿिनि पॉइंट्स जे दरम्यान डिफरेंस आहे। जीअं कोऑर्डिनेट्स पाण वठूं एक्स एंड वाई कोऑर्डिनेट्स में, त हिकु पॉइंट खां ॿिए पॉइंट जे विच में जेको फ़ासिलो आहे उहो डिस्टेंस आहे। ज़रूरी न आहे त उहो स्ट्रेट लाइन में हुजे। डिस्टेंस मतिलबु माना इंगोड़ विंगोड़ जी चवंदा पाण ज़िगज़ैग या वाट एवर जेको बि हुजे, उहो हिकु पॉइंट इन द स्पेस खां ॿिए पॉइंट इन द स्पेस। स्पेस मतिलबु 3D वर्ल्ड जी ॻाल्हि था कयूं पाण, उनखे पाण डिस्टेंस चवंदा आहियूं। उनखां पोइ ईंदो आहे गॾो गॾु उनखे हलायूं था। हाणे डिस्टेंस जो चेंज थियणु विद रिस्पेक्ट टू टाइम, इनखे चवंदा आहियूं स्पीड, सवली सिंधी में। पर सिंधी वारी स्पीड न, इंग्लिश वारी स्पीड। पॉइंट ए खां पॉइंट बी में स्ट्रेट लाइन न आहे, जेको बि डिस्टेंस आहे, कॾहिं ॾखण वरी उत्तर वरी ओलह ईअं थो वञे थो, त कार जी स्पीड जेका आहे न, कार जेको ट्रेवल आहे ऐं डिस्टेंस जो कवर थियणु आहे विद रिस्पेक्ट टू टाइम। 5 सेकंड कार हली 10 मीटर तय थियो, 20 सेकंड कार हली 3 मीटर तय थियो, 50 सेकंड कार हली 100 मीटर वाटे वरी तव्हां कंदो वञो। इहो थी वञे स्पीड, फिजिक्स वारी स्पीड, सिंधी वारी स्पीड न। उनखां पोइ ॿियो टर्म यूज़ थींदो आहे फ़ासिले जे लाइ, डिस्प्लेसमेंट। डिस्प्लेसमेंट हूंदो आहे शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट्स। पॉइंट ए खां पॉइंट बी ताईं जो शॉर्टेस्ट पॉसिबल उहो कीअं हूंदो? उहो ज़ाहिर आहे स्ट्रेट लाइन हूंदी। स्ट्रेट लाइन में कार हली थी पई, हाणे सपोज कयो, त उते चेंज इन द डिस्प्लेसमेंट विद रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू वेलोसिटी, इनखे चइबो आहे। ठीकु थी वियो। हाणे स्पीड ऐं वेलोसिटी में फिजिक्स जी टर्म में इहो फ़र्क़ु आहे। त डिस्टेंस जो चेंज थियणु विद रिस्पेक्ट टू टाइम स्पीड हूंदी आहे, डिस्प्लेसमेंट जो चेंज थियणु विद रिस्पेक्ट टू टाइम वेलोसिटी हूंदी आहे। ठीकु थी वियो। उनखां पोइ टियों टर्म ईंदो आहे एक्सलरेशन छा आहे। हाणे मिसाल, हाणे जेको डिस्प्लेसमेंट चेंज थिए थो, कार जी स्पीड आहे सपोज कयो 20, वरी 30, वरी 40, वरी 50, अहिड़े तरीक़े सां जीअं पाण एक्सलरेट कंदा आहियूं त कार जी स्पीड वधंदी आहे। पत्थर थ्रो कंदासीं, जहाज़ आहे, वाट एवर। सो वेलोसिटी खे जेकॾहिं पाण विद रिस्पेक्ट टू टाइम चेंज कयूं, यानी कि चेंज इन वेलोसिटी विद रिस्पेक्ट टू टाइम हूंदो आहे एक्सलरेशन, माना वेलोसिटी जो चेंज थियणु खे पाण एक्सलरेशन चवंदा आहियूं। कार जी स्पीड यूनिफॉर्म न हूंदी आहे, ज़ाहिर पाण एक्सलरेट कंदा आहियूं 5, 10, 15, 20, 100 ते वेंदी आहे, त इहा थी वञे एक्सलरेशन। वरी इन जो रिवर्स प्रोसेस जेको आहे डिसेलरेशन आहे, यानी कि कार जी स्पीड स्लो थियण खे पाण डिसेलरेशन चवंदा आहियूं। ठीकु थी वियो। उनखां पोइ अचो तव्हां ऑर्बिटल मोशन ते या रेवोल्यूशनरी मोशन ते या सर्कुलर मोशन ते या प्रोजेक्टाइल मोशन ते, सभई सर्कुलर मोशन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। उनमें न सिर्फ़ डिस्प्लेसमेंट चेंज थींदो आहे, बल्कि उन सां गॾु एंगल बि चेंज थींदी आहे। हथ में तव्हां का सुतली वठो, उन पत्थर ॿधो, उनखे घुमायो, त उहो पत्थर न रुगो डिस्प्लेसमेंट ट्रेवल चेंज थो करे पंहिंजो, पर हर पॉइंट ते एंगल बि चेंज थिए थी विद रिस्पेक्ट टू सेंटर।
सपोज सेंटर खां 90 डिग्री ते बीठो आहे त जॾहिं फिरंदो पहिरियों 91 थींदो 92 3 4 अहिड़े तरीक़े सां वापसि त एंगुलर वेलासिटी इनखे चइबो आहे एंगुलर वेलासिटी मतिलबु जंहिंसां एंगल बि चेंज थिए एंगुलर एक्सलेरेशन ख़ैर न हूंदी आहे उनखां पोइ एंगुलर मोमेंटम बि अच्छा मोमेंटम छा हूंदो आहे मोमेंटम हूंदी आहे वेलासिटी इनटू मास ठीकु आहे न इहो मोमेंटम खे तव्हां सिंधी में मूंखे तर्जुमो नथो अचे बाक़ी मास इनटू वेलासिटी या इनखे तव्हां सिंधी में कीअं सम्झाऊं मास इनटू वेलासिटी खे पाण मोमेंटम चवंदा आहियूं मिसाल तौरु मिसाल कार में पाण वेठा आहियूं त ह्यूमन बॉडी जो मास बि आहे कार जी वेलासिटी बि आहे ठीकु आहे जीअं कार जी वेलासिटी ब्रेक लॻायूं था पाण त मोमेंटम छो जो मौजूदु हुयो हुन में ह्यूमन बॉडी में अॻिते वञी किरंदो कार जे बीहण सां ज़रूरी न आहे त इंसान बि उते ब्रेक लॻी वञे अंटिल की उनखे बेल्ट माण्हू ॿधे आहे जेको बि आहे त कार जी वेलासिटी रिड्यूस थी पर मोमेंटम पोइ बि स्टोर आहे उन बॉडी में ठीकु थी वियो न त कार ब्रेक लॻण सां माण्हू अॻिते धक मतिलबु उनखे पुश मिलंदो आहे हिकिड़ो इहो मोमेंटम आहे या तव्हां जेकर हलंदड़ बस मां टपो ॾियो त तव्हां सिधो न वेंदो बल्कि बस जी डायरेक्शन में इहो मोमेंटम आहे या उचलता जो कानून चवंदो आहे या उन इंग्लिश में इनर्शिया वग़ैरह उनखां पोइ पोटेंशियल एनर्जी आहे काइनेटिक एनर्जी आहे ऐं ॿिया टर्म्स कोर्स वारा आहिनि सो जेके टेम्परेचर डेल्टा टी छा हूंदो आहे T2 - T1 मतिलबु हिकु टेम्परेचर माइनस ॿियो टेम्परेचर हायर टेम्परेचर माइनस लोअर टेम्परेचर खे डेल्टा टी चइबो आहे डेल्टा टी विद रिस्पेक्ट टाइम चेंज थींदो आहे हीट फ्लो थींदो आहे सॼो कुझु इहो आहे सो उनखां पोइ ॿियो तव्हां वोल्टेज हवाले सां बि इहो आहे डिफरेंस इन वोल्टेजिस करंट विल फ्लो जॾहिं इवन हीट में तव्हां जेको न्यूटन जो पहिरियों रूल जेको हुयो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग उनजी मैथमेटिकल डेरिवेशन आहे त चांहि जो कोप हिकिड़े कमरे में पियो आहे उनजो टेम्परेचर फर्ज़ कयो 90 डिग्री आहे रूम जो टेम्परेचर 25 डिग्री आहे त केतिरे टाइम में चांहि जो टेम्परेचर 25 थी वेंदो इहा कैलकुलेशन आहे एक्चुअली मैथ ॿुधाईंदी आहे या मिसाल तौरु कप में चांहि पई आहे देगड़ी में चांहि पई आहे गिलास में पई आहे माना वॉल्यूम जे हिसाब सां बि ख़बर आहे असांखे त केतिरो वॉल्यूम हूंदो त केतिरे टाइम में कूल थींदो फर्ज़ कयो बाल्टी चांहि जी 20 डिग्री में केतिरी जल्दी में ठरी वेंदी कैलकुलेशन मौजूदु आहे ड्रम चांहि जो 15 डिग्री ते केतिरो ठरी वेंदो उहा कैलकुलेशन मौजूदु आहे मतिलबु इहे सभई कैलकुलेशन थ्रू डिफरेंशियल कैलकुलस थींदियूं आहिनि डिफरेंशियल इक्वेशन जी मदद सां सॉल्व थींदियूं आहिनि पोइ हाणे इनखे अञा जेकर पाण रिलेट कयूं एडवांस में थोरो त जीअं कार जी मोशन आहे एक्स डायरेक्शन में उहा चेंज थिए थी विद रिस्पेक्ट टू टी पाण डेरिवेटिव वठंदा आहियूं ऐं कैलकुलस जो बेसिक फॉर्म जेको आहे उनखां पोइ इहो हूंदो आहे सम्झाइण ख़ातिर ॿारनि खे ॿाहिरि ईअं मोशन का बि न थींदी आहे इंटर जी फिजिक्स में ॿारनि खे फॉर द सेक ऑफ अंडरस्टैंडिंग शयुनि खे सिंपल रखंदा आहिनि जीअं चवंदा आहिनि फर्ज़ कयो हीअ शइ थी वई आहे लेट्स अज्यूम दिस एंड दैट इहो सिंपलिसिटी रखण जे लाइ जीअं की माण्हू ग़लति करे कंदा या ॾिसो सॼो त माना हिते फर्ज़ थो कयो वञे पियो हक़ीक़त आहे कोन फिजिक्स फर्ज़ कयो वेंदो आहे त उन कंहिं बि फिज़िकल क्वांटिटी खे नालो ॾिबो आहे एक्स फर्ज़ कयो टेम्परेचर इज़ रिप्रेज़ेंटेड बाय टी कैपिटल टी या एक्स वग़ैरह उनखां पोइ सिचुएशन्स कंडीशन्स खे सिंपल रखिबो आहे त जीअं शयूं ॿार लाइ सम्झ में अचनि जॾहिं तव्हां एडवांस फिजिक्स में वेंदो मास्टर्स लेवल ताईं त पोइ इहे सभई पैरामीटर तव्हांखे उते फिट करणा पवंदा आहिनि मिसाल तौरु जॾहिं असां प्रोजेक्ट वारो मशनो पढ़ंदा आहियूं बाल खे थोरो था कयूं पिया चवंदा आहियूं फर्ज़ कयो थोरो था कयूं ऐं इनर्शिया ज़ीरो आहे एयर फ्रिक्शन ज़ीरो आहे अहिड़ी का बि ताक़त कोन्हे का ऐं बाल केतिरो ट्रेवल कंदी हिन डायरेक्शन में उछलाइजे जो बि आहे इहे शयूं बाद में काउंट थींदियूं आहिनि सिर्फ़ु इहे सिंपलेस्ट एग्ज़ाम्पल हो त नेचर में हर फैक्टर खे विधो वेंदो आहे 3D मॉडल में 3D मॉडल विद रिस्पेक्ट टू टाइम टाइम यानी 3D वर्ल्ड जूं शयूं विद रिस्पेक्ट टू टाइम कीअं चेंज थियूं थियनि पियूं जॾहिं असां पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व कंदा आहियूं त एक्स वाई ज़ेड चेंजिस विद रिस्पेक्ट टू टाइम उनखे पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन माना हिक ई टाइम ते 2 3 4 5 वेरिएबल बि उन क्वेश्चन में सॉल्व थींदा आहिनि ठीकु आहे जो सिंपल एग्ज़ाम्पल मिसाल हाणे पाण इवन सपोज़ कयो पाण वटि गिलोल आहे माना जंहिंसां पाण छा चवंदा आहिनि गिलोलो हणंदा आहियूं या ॻोठनि में शिकार कंदा आहिनि त उहो जेको शिकारी वेठो आहे जंहिं वटि हथ में रबड़ आहे या गिलोल आहे जेको बि चवंसि उहो हिकिड़ो उॾंदड़ परिंदे खे या पखी खे हिट थो करे ठीकु आहे घोड़े सां या बिलोल सां या जिदे सां त हुन ॿार जे या माण्हू जे माइंड में कैलकुलेशन हूंदी आहे त हे पखी आहे हिन जी हाइट हू अज़्यूम कंदो आहे मतिलबु अंदाज़ो लॻे 100 फुट ते उॾे थो पियो हिन जी स्पीड गेरो आहे त केतिरो स्पीड हूंदी
कहाँ केतिरी स्पीड हूंदी, बाज़ केतिरी स्पीड हूंदी, हू किथे बीठो आहे, हिन वटि केतिरो टाइम बचियो आहे, रबड़ खे कहिड़ी डायरेक्शन में रखी कहिड़ी एंगल ते गिलोलो छॾे त जीअं स्पीड जेका आहे गिलोले जी ऐं होॾां स्पीड आहे पखी जी डायरेक्शन, पखी जी स्पीड, गिलोले जी स्पीड, गिलोले जी डायरेक्शन ऐं गिलोले जी एंगल, इहे सभई शयूं असां नेचर में माइंड कैलकुलेट करे उहो निशानो लॻी वेंदो आहे। जब फायर कयूं भला सवली सिंधी में बंदूक सां पाण शिकार था कयूं की उॾंदड़ पखी जो, त इहे सभई कैलकुलेशन माइंड कंदो आहे एक्चुअली विदाउट इवन नोइंग द फिजिक्स, या इनखे प्रैक्टिस चइबो आहे। सो उन बेसिस ते जेके शयूं पाण डिज़ाइन कंदा आहियूं फॉर एग्जाम्पल कंहिं बि जहाज़ खे हिट करण लाइ मिज़ाइल डिज़ाइन कंदा आहियूं, इहे सभई शयूं कंसिडर कबियूं आहिनि। हाणे पाण जेकॾहिं चऊं था त चंड ते था वञूं, चंड ते वञण जे लाइ चंड त मूव थो करे पोइ धरती जे ॿाहिरां, सो उहा सॼी कैलकुलेशन कई वेंदी आहे त असां चंड ते लैंड करण था वञूं, चंड 3 ॾींहंनि खां पोइ या 5 ॾींहंनि खां पोइ किथे हूंदो, असांखे कहिड़ी साइड ॾे लहणो आहे, केतिरी स्पीड रखणु खपे, केतिरे टाइम में पहुचंदासीं, इहे सॼी कैलकुलेशन थींदियूं आहिनि। अञा उनखे तव्हां डिफिकल्ट कयोसीं अप्रोचिस मार्स ते जेके रोबोट विया आहिनि या जंहिंखे मार्स रोवर्स चइबो आहे, जे गाॾियूं उते हलनि थियूं पियूं, उन्हनि खे लैंड करण जे लाइ सॼी हितां प्रोग्रामिंग ऐं कैलकुलेशन फीड कबी आहे। उते मार्स में उते कंट्रोल हितां कोन हूंदो आहे, प्रोग्राम कंट्रोल कंदो आहे। मार्स जी जॾहिं तव्हां ऑर्बिट में पहुचंदो पोइ स्पीड हेतिरी स्लो करणी आहे, हिन डायरेक्शन में वञिणो आहे, हे एंगल रखणी आहे, हिन तरीक़े सां तव्हांखे स्पीड खे रिड्यूस करिणो आहे, तव्हांखे मार्स ते क्रेश न आहे करिणो पर सही तरीक़े सां लैंड करिणो आहे। सॼी माना इहा बेसिकली सॼी मोशन जी सम्झो त इंटरप्रिटेशन आहे या मैन्युपुलेशन आहे। मोशन खे मुख़्तलिफ़ वेज़ में मैन्युपुलेट करे इंसान लैंड कयो आहे इट्स सेल्फ ऑन द मून, ऐं मार्स ते मशीनूं लाथियूं अथई। अञा जेकॾहिं तव्हां उनखे थोरो अञा एडवांस कयो त उन स्पीड में हाणे जेका न्यूटनियन मैकेनिक्स आहे, न्यूटोनियन मैकेनिक्स, उनखे आइंस्टाइन एक्चुअली एडवांस कयो। न्यूटन खे ख़बर कोन्हे वेलोसिटी ऑफ लाइट जी उन टाइम ते, न्यूटन खे ख़बर कोन्हे ग्रेविटी जी इन जनरल, उन जनरलाइज़ कयो रूल, पर उनखे ग्रेविटी जी एॾी सम्झ कोन्हे न्यूटन खे। आइंस्टाइन उन सॼी मोशन खे जेकॾहिं पाण सम्झो बाबा न्यूटन मैकेनिक्स ऐं आइंस्टाइन जी थ्योरी में कहिड़ो फ़र्क़ु आहे, आइंस्टाइन जी थ्योरी ऐं न्यूटन जी मैकेनिक्स में इहो फ़र्क़ु आहे त आइंस्टाइन उन वेलोसिटी ऑफ लाइट ताईं खणी वियो, जंहिंखे पाण चवंदा आहियूं स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। मतिलबु जेके बि न्यूटन जा क़ाइदा कानून आहिनि बिल्कुलु परफेक्ट आहिनि, पर जीअं जीअं उन सिस्टम में उन ऑब्जेक्ट खे असां स्पीड ॾींदासीं, सम्झो त वेलोसिटी ऑफ लाइट ताईं खणी वेंदासीं, त न्यूटन जी मैकेनिक्स बीही वेंदी ऐं आइंस्टाइन उनखे सी वेलोसिटी ऑफ लाइट विझी करे स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी ॾिनी। ठीकु थी वियो। उनखां पोइ जेका न्यूटन जी अंडरस्टैंडिंग हुई ग्रेविटी छा आहे, बेसिकली उनजो सिज छिकींदो आहे ऐं ऑर्बिट कंदा उनखे प्लैनेट, सो न्यूटन आइंस्टाइन चवंदा ईअं न आहे, ग्रेविटी का ॿी बला जो नालो आहे। सो उन ग्रेविटी खे एक्चुअली द कर्वेचर इन स्पेस एंड टाइम तौर उनमें एड कयो न्यूटन्स मैकेनिक्स में। सो स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी खां पोइ जेका जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे उनमें जी यानी कि ग्रेविटी खे इंट्रोड्यूस कराए इक्वेशन में फिट कयो वियो। आइंस्टाइन न्यूटन जी इक्वेशन जेका आहे न जी वारी, उहा बि ठीकु आहे पर एट अ सर्टेन लेवल, पर न्यूटन आइंस्टाइन सॼे ग्रेविटी वारे मामले खे जनरलाइज़ कयो हो, उन करे उनखे जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी चइबो आहे। वैसे वॾो थी वियो आहे, कुझु शयूं में बि मां मिस कयूं हुजनि, पोइ वरी ॿिए वारे कॾहिं